अस्सलाम वालेकुम दोस्तों, दिस इज़ इरफान शेख। उम्मीद आहे ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। दोस्तों असां हींअर यकीनन मौजूदु आहियूं हिकिड़े ख़ूबसूरत सेट ते ऐं यकीनन तव्हांखे असांजे कुझु दोस्तनि ॿुधायो बि हूंदो त हींअर असीं कहिड़े ड्रामे जी शूट ते मौजूदु आहियूं। हींअर असां जेको आहे सो मौजूदु आहियूं हिकु नओं सोप सीरियल आहे जेको तकरार जी शानदार कामयाबी खां पोइ चौधरी असगर थयम जंहिंजो डायरेक्टर आहे, उन ई शहर में उन ई डायरेक्शन जे हेठि असां सभु हींअर वरी गॾु थिया आहियूं ऐं शानदार स्टोरी आहे जंहिंजो राइटर आहे असांजो तमामु प्यारो राइटर आहे, वॾो नालो आहे नूर ज़ौर साहब। ऐं हीअ जेको सोप सीरियल आहे ऐं जी स्टोरी तमामु बहितरीनु आहे। हिन में सस्पेंस आहे, कॉमेडी आहे ऐं एक्शन सां बि भरपूर आहे ऐं तमामु सुठी कास्ट बि आहे। ऐं मुंहिंजो जेको किरदारु आहे उहो तमामु अल्हम्दुलिल्लाह वॾो किरदारु आहे ऐं तमामु घणो तुराए ऐं पंहिंजी पूरी कोशिशि कंदसि त हिन करेक्टर खे पूरो निभायां ऐं तव्हांखे बि इनशाला मुंहिंजो करेक्टर वणंदो ऐं तव्हां बि मूंखे पंहिंजे कमेंट सां आगाह कजो जिथे अगरि मुंहिंजी करेक्टर में या मुंहिंजी एक्टिंग में किथे कोताही हुजे त ड्रामो ॾिसण खां पोइ कमेंट सेक्शन में तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। मां ज़रूरु उनखे इम्प्रूव करण जी कोशिशि कंदुसि।